कहाँ से खाएं, कपड़े नहीं है, चीन पे भी लगा, ये मैं कहूँगा, जिए पाकिस्तान की फौज, ये बाजवा साहब हमारे लिए फौज करे। क्यों कि फौज हमारे लिए शहादत देती है गरीबों के लिए, तो एक कुर्बानी और भी दे हमारे लिए, फौज सस्ताई करवाए। जज साहबान, वकील, रेंजर्स, पुलिस को मैं अपील करता हूँ, पाकिस्तान के इदारों नेब को अपील करता हूँ, सस्ताई करें। ये आटा महंगा हो गया और चीनी महंगाई हो गई। जिए पाकिस्तान, जिए पाकिस्तान, जिए पाकिस्तान के इदारे। आने दुल्हन में गड़े गया था फरी रिकॉर्डिंग पे उर्दू में ये वजीर आजम इमरान साहब को मैं अपील कर रहा हूँ कि आटा 90 रुपए किलो हो गया, चीनी 90 रुपया किलो हो गई, पेट्रोल महंगा हो गया, नौकरी नहीं मिली, आपके वायदे कहाँ गए? उसी जगह पे हम गरीब ये जो है नीमक खा रहे हैं, उसी जगह पे ये चूना खा रहे हैं। आटे की वजह से चूना जो जगहों को लगाते हैं, रख देते हैं, ये चूना है, ये नमक है जो सालन में डालते हैं। इतनी महंगाई हो गई है, पेट्रोल महंगा हो गया, हम गरीबों के लिए कुछ नहीं किया, हमारे को नौकरी नहीं मिली है। और मैं बाजवा साहब फौज को अपील कर रहा हूँ कि आप जंग में शहादत देते हैं गरीबों के लिए, आवाम के लिए, एक कुर्बानी और दें हमारे लिए सस्ताई करवाओ। आप जिए फौज, जिए रेंजर्स, जिए पाकिस्तान के जज साहब, उनको मैं अपील कर रहा हूँ कि हमारे लिए कुछ न कुछ करें। अस्सलाम वालेकुम। जी हाँ, गुलाम नबी भंड ॻाल्हायां पियो, फनकार तव्हां सुञाणींदा हूंदव। अटो महांगो थी वियो 90 रुपया किलो, चीनी 90 रुपया किलो, पेट्रोल महांगो थी वियो। ऐं जेको हिन पाकिस्तान जो वॾे मां वॾो फौजी आहे बाजवा साहब, उन खे फौज खे अपील थो कयां त सस्ताई कनि ऐं असांजे लाइ शहादत ॾींदा आहिनि। फौजी सरहद ते वञी लड़ंदा आहिनि, असां ग़रीबनि जे पारां विढ़ंदा आहिनि ऐं ही बि क़ुर्बानी ॾियनि जेको हे महांगाई थी आहे। ऐं फौज खे अपील थो कयां, जज साहिबान खे अपील थो कयां त असां ग़रीबनि जे लाइ कुझु कयूं। फनकार जो है जो मशहूर नाले वालों फनकार गुलाम नबी भट्ट उन्हें पर अनोखो इंतजार किया गया है। गड़ा गाने ते चई चढ़ी अनोखो इंतजार किया दोल शर्मा अगेन बाबा विच न गया एकरा मिनट अगेन करा जी अटो बाबा विच में ना जो जी अटो ऐं खंड महांगी थियण खिलाफ़ नाले वारे फनकार गुलाम नबी भट्ट पारां अनोखो इंतजार किया वियो आहे। ढोल शरनायूं वॼाए गॾा गारे ते चढ़ी वियो। प्रेस क्लब दादू पहुतो आहे महांगाई खिलाफ़ नौस पुछंदासीं त हुनजे अनोखे इंतजार जो मक़सदु छा आहे। जी गुलाम नबी अॼु अनोखो इंतजार पिया कयो, अटो खणी आया आहियो। साईं हे अटो न आहे, हे चूनो आहे जेको जायुनि खे हणंदा आहिनि। हे खंड जी जाइ ते लूणु आहे, मां लूणु खणी आयो आहियां। अटो 90 रुपया किलो थी वियो आहे ऐं जेको लूणु आहे उहो बि महांगो थी वियो आहे ऐं पेट्रोल बि महांगो थी वियो आहे। लूणु इन करे जो 90 रुपया किलो चीनी थी वई आहे, खंड उन जी जाइ ते असां ग़रीब हाणे लूणु खाईंदासीं, अटे जी जॻह ते असां हाणे चूनो खाईंदासीं। छो जो वज़ीर आज़म खे मां अपील थो कयां ऐं फौज खे, पाकिस्तान जे जज साहिबनि खे, असां ग़रीबनि जे लाइ कुझु कनि, सस्ताई कनि। पेट्रोल महांगो थी वियो आहे ऐं अमुन अमान असांखे खपे फनकारनि खे। ऐं उन खां पोइ नौकरियूं आहिनि जेके असां फनकारनि खे नौकरियूं ॾिनियूं वञनि। ही एॾो अटो महांगो थी वियो आहे ऐं जेॾी महिल अटो छाणियूं था त पा अटे जो किचिरो निकिरे थो, बाक़ी अधु किलो वञी बचे थो, उनजी 90 रुपया था वठनि। ऐं चीनी जेका आहे खंड महांगी थी वई आहे ऐं उन खां पोइ चांहि 30 रुपया किलो पंहिंजो कोप थी वियो आहे ऐं चांहि 30 रुपया कोप ग़रीब माण्हू किथां पी सघंदो। हिन महांगाई जे लाइ मां पुन अमून जेको आहे सो कॾहिं गाॾे ते जुलूस कढियो आहे ढोल शर्मनि सां
ऐं वज़ीर आला ऐं पंहिंजो बिलाल भुट्टे खे अपील थो कयां गौर कयो असां ते, असां ग़रीबनि ते रहम कयो। मां फ़ौज खे अपील थो कयां असां ग़रीबनि ते रहम करे। जज साहब पाकिस्तान जा उन्हनि खे बि मां चवां थो, रेंजर्स पुलिस जेके इदारा आहिनि नेब, असां ग़रीबनि ते कुझु रहम कयो, सस्ताई कयो त जीअं असां पंहिंजा बचा पाले सघूं। जी गुलाम नबी भट्ट जो चवणु आहे त महांगाई जे तूफ़ान सबबु आम माण्हू सख़्तु परेशान आहे। अटो खंड ऐं ॿियूं जेके आम वापे जूं शयूं आहिनि उहे ग़रीब माण्हू जी पहुच खां परे थी पियूं आहिनि। सरकार खे फौरी तौर ते महांगाई ते ज़ाब्तो आणणु खपे। तारिक लिगारी आवाज़ न्यूज़।